अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहु नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब वो जमाना भूल गए, औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए। मुंह देख लिया आईने में पर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गया। के तो सुता उठी जाग निंड कजे ए तेरी मत सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिलई। के तो शाखो वनी तू छो थियो बेली बेन जो वठ कंज करीम जी जग जो वाली जो हाणे सुखियो हूंदो सो तड़ी खुशहाल वारा जजो इश्क अल्लाह सां। अज 13 मार्च 2022 इन गोठ दड़ी खुशहाल के अंदर जिंदगी में पहिरियों मर्तबो अल्लाह ताला ही अचण जो मौको नसीब फरमायो। बिरादर मोहसिन हजरत मौलाना साईं नजीउल्लाह साहब जे हुक्म जी तामील कंदे कारी मोहम्मद ईसा साहब ऐं साईं मोहम्मद इब्राहिम साहब उन जी दावत ते अल्लाह ताला तमाम दोस्तन जी ज़ियारत ऐं कुरान मजीद पढ़ण जो मौको नसीब फरमायो आ। ऐं मां दुआ थो कयां अल्लाह ताला हमेशा तमाम असां खे कुरान सां मोहब्बत ऐं इश्क नसीब अता फरमाए। ई वक्त जेको हो मुझे मुर्शिदुल मुवहिदीन साईं अब्दुल हफीज साहब जन जो हो, पर साईं पंहिंजी शफ़क़त जी नज़र रखंदे पंहिंजो क़ीमती वक्त मूंखे ॾिनऊं। मां दुआ थो कयां अल्लाह साईं जी ज़िंदगी में उम्र में बरकत अता फरमाए। आमीन। अजीज दोस्तों, कुछ फिक्र आखिरत ते ॻाल्हाइण छो घुरां छो त असां खां क़ब्र ऐं आखिरत विसरी वई आहे। अॼु दुनिया जी मोहब्बत घर करे वई आहे। मां दुआ करण आयो हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां खे क़ब्र ऐं आखिरत ते भी ध्यान ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अब आई आहे या न मौत याद आहे। जे मौत हुजे हा ही पिंडाल भरियल हुजे हा, ही मामूली पिंडाल नाहे। खुदा जो कसम छो ते हिते कुरान थो पढ़जे। हिन कुरान मजीद जी ज़ियारत कर। हिन जी महफ़िल में आ केॾा भी गुनाह खणी ईंदे, हिन जी महफ़िल जे सदके रब तुंहिंजा सॼा गुनाह धोई छॾ। अचो कबर भी रोजानो सॾींदी अथव नालो वठी चवंदी आहे ओ फिलाणा फिलाणे जा पुट मुंहिंजे मथो मस्ती तकबर गुरूर करे न घुम। कबर थी चवे मां कफन भी फाड़े छॾींदी आहियां, हॾा भञी छॾींदी आहियां, जिस्म चकना चूर करे छॾींदी आहियां। मुंहिंजे अंदर थिए त सुहिणा अमल खणी अचां। मां ॾिसण में मिट्टी जो खॾो हा पर तुंहिंजे लाइ जन्नत जे बागन मां बाग बणजी वेंदमि। मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह असांखे कबर ऐं आखिरत जो भउ नसीब अता फरमाए। मदीने जे मीर जाती
दीवानो पाक नबी जा परवानो इन जे करे हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान जरे कब्रिस्तान रो लंघंदो हो एडो रोईंदो हो अखिन मां पानी निकरंदो गिटन ते नालियूं ठही वेंदियूं हो पुछण वारा यार पुछा कंदा उस्मान एडो जहन्नम जे वाक़े में न रोईंदा एडो कब्र जे वाक़े में छो रोईंदा हो हजरत उस्मान तो फरमाए यारो पहरी मंजिल कब्र आ जे इतो बचम तगना भी बचंदम जे इतो न बचम तगना भी बचण मुश्किल थी वेंदो आहे भी नबी जो सहाबी अशरा मुबशरा सहाबिन मोआ इन 10 सहाबिन जे नबी जन्नत जी बिशारत ॾिनी उन्हनि में हजरत उस्मान भी आहे नेकिन में ॾिस हजरत उस्मान सा को मुकाबलो ही न करे नेकियूं सब खां टॉप ते वो हजरत उस्मान चओ न सुभान अल्लाह एक दफे हुजूर सही मस्जिद नबवी में ठाहा अल्लाह तवा सबनी के मस्जिद नबवी की ज़ियारत कराए आमीन कचो मदीने जे मीर उन जमाने में मस्जिद नबवी नंढड़ी भी ही त कच्ची भी ही खजन जी फरन जी ठयल यार नाराज न थीजो अगे जमाने जो मस्जिदों कच्चियूं हूं पर नमाजी पक्का ने मस्जिदों बिल्डिंगों पर नमाजी गोलिया न तालबन ये आहे अल मां गलत थो गलाया अजे सामो नमाज वई मर्दन मां वई औरतन मां वई नंढन वडन मां जेको जो पुछा कर त सही परेशान याद रखो मुसलमानों बेनमाजी जो हशर दुनिया में तो जलील थींदो पर कब्र में तो जलील थींदो पर क़यामत में हशर कारून हामान फिरौन सा थींदो उबे बिन खल्फ सा थींदो मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह तवा हिन तड़ी खुशहाल जे नौजवानन के नंढन के मर्दन के औरतन के 5 वक्त रब जे दर ते झुकण वारो करे आमीन अचे तो पियो मदीने जे मीर जा उम्मतियो सोने नबी जा दीवानो नबी से मस्जिद जो नंढड़ी ही संजन ऐलान कयो जेकर मस्जिद नबी जी तोसी कजे मस्जिद नबी के वधाए जे हुजे को जवान प्लाट खरीद करे मां मोहम्मद करीम मैदाने क़यामत में रब को बदले में जन्नत वठी दींदो मास कह जे लाए मां चवा जन्नती दुनिया जो मौलवी चवे जन्नती पीर चवे जन्नती उन जे जन्नत वणन जी पक्का काने पक्का है का खबर ना है असा जो अले शाल थींदो के जे लाए मदीने जे मीर अचो जको इन में पक्का न समझे जो वडो बेईमान आ जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मां मोहम्मद करीम ऐलान थो कया क़यामत में रब को जन्नत वठी दींदो मां सदके वञा हजरत उस्मान जे नाले ता सुभान अल्लाह ढरिया यार तवा जो आवाज भली परे न वने पर न गोठ जे खुशहाल गोठ दड़ी में तो फिरे त मदीने जे मीर जा दीवाना पाक नबी जा परवाना अज फिक्रे आखिरत वारे जलसे में शरीक थिया हन मुजा दोस्तों मुजा प्यारा भाईरो हजरत उस्मान सही वयो कहीं को पुछाई न कहीं वनी के पाड़े वारे सा मिलियो न खेती प्लाट विकणंदे उन के मा छो विकणंदम हजरत उस्मान उन के लालच दिनु मसलन हिकड़ी शे 500 जी हुजो न के तू 5000 बुधाईंदे वो चंदो यार मां विकणा तो हजरत उस्मान सही उन को विकण जी कीमत देई करे लिखत वठी हुजूर सही देखणी आयो मां तवा का पुछा तो क्या त मुजो दिल पर नबी केडो न खुश थियो होंदो सईन उते हथड़ा मुबारक मथे खणी फरमायो उस्मान को एड़ो अमल कोने तो कुछ को तोखे जन्नत वणन को रोके तू जन्नतिया ओ तड़ी खुशहाल वारो पर हजरत उस्मान कोने पर मस्जिद नबवी आहे उस्मान कोने पर मस्जिद नबवी आहे जैसी ते नमाजी नमाज पढ़ंदा रहंदा सवाब हजरत उस्मान के मिलंदो रहंदो ए भी तवा जे गोठ जी मस्जिद आ के जवान प्लाट दिनो जे जियरो भी रहमत जे मरी कब्र में पुगो भी कब्र ते रहमत पई वसंद इनी जे करे नेकिन जे कम में तकड़ कयो असा मुसलमान नेकी जे कम में हमेशा पोते बुराई में अगे ओ अदा ओ तो मौत ही खबर कान पोंदी कुरान फरमाए तो इजा जा अजलहुम ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून रब से फरमाए जड़े अजल जो टाइम आई मिनट त परे पर सेकंड भी मोकल न मिलंदी मौत की तैयारी कर मुजा अदा कब्र की तैयारी कर आखिरत की तैयारी कर अरे तोखे आखिरत जो फिक्र कोने जे आखिरत जो फिक्र हो जा तो खुदा जो कसम तोखे घर न वणे हा उताक न वणे हा दोस्त मित्र अजीज न वणन हा तो हिन कुरान जी महफिल में त्या जो त रहमत वारी महफिल थव जिते कुरान पढ़बो आ लखन में मलाइक लही नहीं अज अल्लाह जा मलाइक भी त लही आया
किरोड़न में एक बे जे मथों भी मदीने जे मीर फरमाए कुरान बुधंदा जडे मोटी वींदा न वापस रब पुछेन तो मलाइको काडे विया हो के चवन था से फलानी जगह ते वियासे के तास जे पतन में हा के केड़े कम में हा पर चंद तो जाबान हा मस्जिद में वेही के पिंडाल में वेही कुरान पे बुधने कड़ो कुरान पे पढ़े फरिश्तो छा दिठव कैसे के मन रोयन पिया थे के मन खुश पिया थन अल्लाह फरमाए तो मलाइको खुश छो पिया थन से जडे जन्नत जूं गाली बुधन पिया रब सा के जन्नत दीदो ओ मलाइको रोयन छो पिया ऐसे जहन्नम जी गाल पिया बुधन त डाढो रोयन पिया ज़ारो ज़ार रोयन पिया अल्लाह सा के जहन्नम को बचाए अल्लाह फरमाए तो मलाइको जो खबर इन जन्नत दिठी आ ते मुजा रब जन्नत का दिठी तन के जन्नत दिसन हा को मस्जिद में धिका दी बार करे ना पो भी न निकरन हा मलाइको भला जहन्नम दिठो तन फरमाए जहन्नम भी न ये जहन्नम दिसन हा तो रोई रोई मरी वने हा अब तो फरमाए मलाइको को छा दिठो फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन से अणिठे तुझे कुरान ते ईमान आंदो थन अल्लाह तो फरमाए मलाइको शाहिद थी जो अजो की घड़ी जे सदके जन्म जो मिठे कुरान के इज्जत दिनी अजो की घड़ी जे सदके उम्र जे गुनाह जी माफी दी जन्नत जो फैसलो तो क्यान मा छो न चवा रख कुरान सा यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी ये दुनिया जा दोस्त मोड़ जा यार थी ये तोड़ जो शक्ति अल्लाह जो कुरान थी कबर में अबो न हलंदई चाचो न हलंदई मामो न हलंदई मासात सौट न हलंदई पर कबर में हलण वारी हस्ती अथी अल्लाह जे कुरान जी मित्रन ने माइटरन जी एतरी मेहरबानी जो मरण का पो तड़ो कराइंदई तड़ो कराइण का पो बा खफनड़ो पाराइंदा खफन पाराइण का पो जनाजो पड़ी कुल्हो दई कब्रिस्तान ते हलंदई मन जा मन मिट्टी मठो दई मोटी दई पर गड न रहदई गड हलण वारी हस्ती आ अल्लाह जो कुरान अचो अचो मत जिंदगी जी आखिरी रात न हुजे इन कुरान सा यारी रख त सही निभाए त सही ए बेवफा ना है बावफा जे सब छडे व्या कब्र में भी पहुंची ये कुरान जी रहमत वारी मजलिस कुरान जी बरकत वारी मजलिस जैसी थी आवाज वने तो जो घर घर ते रहमत बनी ते रहमत उताक ते रहमत जो बंगलन ते रहमत वसंदी होंदी मां दिली दुआ करन आयो अल्लाह ताला तमा सा के कुरान मजीद सा मोहब्बत नसीबता फरमाए तो मां छो न चवा ही महफिल आहे डाढी भली सुभान अल्लाह ढरिया ही महफिल आहे डाढी भली जंहिंमें मलिक मोमिन आया हली रब फैज़ जी खोली यार गली जैसा उनस रखण इंसानिया हिन रात भलारी जे त अंदर अज कुरान जो जलसो आ वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन ल दिलड़ी दीवानिया चेथो अज अर्श का आया मलिक लही या गाले अदा बिल्कुल सही जेका पाण मोहम्मद आहे चई जेका पाण मोहम्मद आहे चई या साफ सची त बयानिया हिन रात भलारी जे त अंदर अज कुरान जो जलसो आ वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन ल दिलड़ी दीवानिया चेथो जिन कदम भरे कुरान बुधो जिन कदम भरे कुरान बुधो कुरान जो शान बयान बुधो रब जी रहमत वारो ऐलान बुधो तिनखे जन्नत जी मेहमानिया तिनखे जन्नत जी मेहमानिया इन रात भलारी जे त अंदर अज कुरान जो जलसो आया आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन ल दिलड़ी दीवानिया चेथो बुधी वाइज नसीहत सुधरी वञो ऐं कुरान माण्हू खे सुधारींदो आहे पटड़ी को लथल के सिरात मुस्तकीम ते आणींदो आहे चओ न सुभान अल्लाह चेथो बुधी वाइज नसीहत सुधरी वञो कुरान खुदा जेके साफ़ मञो जंहिं अमल कया सो नाहे सुञो कुरान बिना वैरानिया हिन रात भलारी जे त अंदर अज कुरान जो जलसो आ
कुरान जा आशिक वेजो सुरी अचन था त पोयन के जाय मिली कुरान जा आशिक सुरी अचन बाकिन ते मयार नाए भली वेठा होजन ए मां दिसां इन जड़ी खुशहाल में केड़ा कुरान जा दीवाना थोड़ो थोड़ो वेजा वेजा सुरी अचो मां जल्दी खत्म थी अजीज दोस्तों मुझा प्यारा भाईरो कुरान जा दीवाना थियो खुदा जो कसम अज इन कुरान जो अखियों तो के नजर न थियो अचन दी क़यामत जे रब दींदुस इनके दिल भी अथी दिमाग भी अथी अखियों भी अथी सही था ए क़यामत में सुञाणी रब के मेड़े मिंटू करे तवा सा मेरन गंदन के माफी वठी इंशाअल्लाह जन्नत वठी दींदो मां छो न चवाए कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे जो पढ़े ते अमल करे ओ त सीधा जन्नत जावे ये तो कदर पानी दा मछली जाने याद जानिन मुर्गा भी कदर कुरान दा अहमद जाने याद जानिन असहाबी ये तो कदर कुरान दा इकी जानिन दुनियादार नबी ने कदर ओना कोलो पुछ जड़े सुते शहर मदीने कदर पुछणो थी कुरान जो अबू बकर सिद्दीक खां पुछा कर सोने उमर सोने उस्मान सोने अली खां पुछा कर मुसलमानों कलमे वारो ए ओहो कुरान मजीद थी जे कुरान के अबू बकर साईं पढ़ियो तो सिद्दीक अकबर बन जियो सोने उमर पढ़ियो तो फारूक आजम बन जियो सोने उस्मान पढ़ियो तो जिन्नूरैन बन जियो सोने अली पढ़ियो तो हैदर करार बन जियो सोने हुसैन पढ़ियो तो शहीद करबला बन जियो दुआ करना आयो हां अल्लाह सा के कुरान सा मोहब्बत नसीब करे आमीन त चओ ओ मुजा दोस्तों मुजा प्यारा भाई लख लख मुबारक उनन के दिया तो जन पंजन बच्चन के कुरान पढ़ायो हवा बच्चन के छा पढ़ाए जी या जो का मानो चवन था न बाबा कुरान पढ़ंदो सुन्यो थींदो भूख मरंदो कुरान वारो कदी भूखो डिठो थो नथा गाले भूख मो डिठो थो अल्लाह से कुरान जी बरकत जे करे अले केड़ा केड़ा मुल्क घुमाए थो अले किथे किथे दावत थो चओ न सुभान अल्लाह केवलन के माकुड़न के जीतन के थो खाराए कुरान मजीद जे जो दामन के पकड़ींदो रब उन के भूखो किए छडींदो अचो मुसलमानों कलमे वारो पंजन बच्चन के दीन पढ़ायो कुरान पढ़ायो हे तो चवे से अंग्रेजी पढ़ाईंदम मिनिस्टर थींदो वजीर थींदो वडन वडन मकामन ते पहुंचंदो पर मरी वणन का पो जा डिग्री ते धूड़ पई पाइंदन कुरान वारी डिग्री कब्र में भी शान हुंदन दुनिया वारी डिग्री मरण का पो इते पई हुंदी कुरान वारी डिग्री कब्र में भी हलंदी तवा के केड़ी डिग्री खपे जेका कब्र में हले या इते हुजे नथा गालायो इते शा जिंदगी थी वध में वध 60 साल उम्र 60 साल का पो लठो हथ में नजर पूरी थी वई ऐनक चढ़ी वई कमजोर थियो कुरान पचियो कुराड़े मानू को घर जा भाती भी बेजार पुत्र बेजार नूहर बेजार घरवारा बेजार वो याद रखो मुसलमानों पंजे खुदा के परचायो रब रहमान के राजी को मौत हिकनी जरूरी दव वो केड़े भी टाइम ते अचे मुकर टाइम ते पहुंचंदो इजराइल को भजी सकंदो कोन भजी विंदो अथव हिम्मत ता इजराइल को जान छडाए सगो कोई छडाए न सकंदो तू मां कुछ नायो कलमे वारो हजरत सुलेमान नबी जे के रूए जमीन की रब बादशाही दी किताबन में अचे तो बैतुल मुकद्दस जो कम पियो कराए जिन्न भी कम इंसान भी कम पिया करन पोयो इजराइल अची पहुतो पोयो अची करे चवेस तो अस्सलाम अलैकुम या सुलेमान पोते जो तचे तो शिरक निकरी वो निमानी नजर करे चवेस तो वालेकुम अस्सलाम या इजराइल के इजराइल कीअं आयो आ के सोना तुझो टाइम पूरो थी वा तुझो रूह कब्ज करण आयो आ के भुलियो त ना आहे मत बियो को सुलेमान न हुजे कदी कदी नालन जी मट भी थी विंदी आ के भुलियो ना आया रब से मुखे तोडे मोकलियो आ के जे माडे मोकलियो थे त मेहरबानी कर 5 मिनट मोकल दे घरों त थी अचा इतला तो दे अचा के सुलेमान केड़ियों गालियों करे तो डाडी सरकार जो हुक्म थी वा घर वणन जो टाइम ना आहे पीठे पैर इजराइल हजरत सुलेमान नबी जो रूह कब्ज थो करे तू मां केर थींदा जो सा के इजराइल छडे दींदो याद रखो मुसलमानों कलमे वारो मुकर टाइम ते इजराइल पहुंचंदो यो टाइम असा ते जरूर अचणो आ मां मन्या तो तू असा सकरात वारा मानू उठा हुंदा अबे जी सकरात चाचे जी सकरात मामे जी सकरात मथो बीठो आ तके तो अबे जे अखिन मां पानी तो वहे अबे जे आवाज मो गिग शुरू थी वई गालाण जी ताकत नाए
अखियूं पटे हिय तके तो जान मां दुनिया के छडम ए बंगलो अले के हवाले थी विंदो बनी अले के हवाले थी विंदी पुट यतीम बनजी विंदा घरवारी बेवा बनजी विंदी अब्बा अब्बा करे बच्चा मुजा के सडींदा ए पानी समझे तो कुरान तो फरमाए कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक वज़न्न अन्नहु फिराक ए पानी समझे जो टेम हर शय ते रहजी विंदी पुट इते रहजी विंदा घरवारी इते रहजी विंदी मुझे खटोले के कुल्ले ते खणी कब्रिस्तान में मुखे दफन करे मोटी इंदा क़यामत ते वरी मुखे ये चेहरा नजर ही नहीं इंदा अकेलो कब्र में रहंदो अकेलो कब्र में रहणो आ उन कब्र जे ला भी को एड़ो यार सा यारी रखी वन जो कब्र में हले हलण वारी हस्ती आते ही को इन यार सा यारी रखंदो अब गालायो तो सही तो मौत इंदो तरी के लावारे चो ना आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का है पल की खबर नहीं अदे वट सामान तो 7 सालन जो पर मिनट जी खबर सेकंड जो पतो रात जे बिस्तरे ते सुम्यो सुबह जो उथंदो हले न उथंदो मुंजा दोस्तो इनी जे करे रात जो बिस्तरे ते सुमण खो अग में नमाज पढ़ी करे सुमंदो कर इस्तगफार करे गुनाह दी माफी वठी पो लिटंदो कर तड़ी के लावारे जो अच्छे अच्छों को न छोड़ा मौत ने खेल कितनों के बिगाड़े मौत ने सोने वाले रब का सजदा करके सो कहीं ऐसा न हो कि सुबह को उठो या न उठो या पक्का जो रात जो सुमंदो सुबह जो उठंदो सही ओच तो साव निकरी बाबा खैर तो हो खुश चंगो भलो हो ठीक हो ते रात जो सही दिल में सूर पियोस अटैक थी पियोस डॉक्टर ते न पहुंचा से जनाजो घर खणी सिकंदर ज़ुल्करनैन जडे दुनिया के छडे पियो जेके रब एडी हुकूमत दिनी सिज उभरण का वठी सिज लहण तई हुकूमत जडे दुनिया के छडे पियो पंजन अजीजन करीबन के सड करे चेर गाल बुधो मानू मरी विंदो आ उन जो जिस्म सजो कफन में ढके छडबो आ मेहरबानी करे मुजा बई हथ खोले छड़जो तरीके चवण वारे चो न उजड़ गया वो बाग जिसके लाख महली थे सिकंदर जब दुनिया से चला तो दोनों हाथ खाली थे सिकंदर ज़ुल्करनैन दुनिया में वो कुछ खड़ी न वियो तू असा भी दुनिया में कुछ खड़ी न विंदा से माल मिलकत बनी इते पई होंदी बंगलो त देठायो मा सड़ी जिंदगी रहंदम सोलर प्लांट भी हणी छडी एयर कंडीशन भी हणी छडी सुख वठंदम अना बंगलो मस तैयार थियो अते जी टिकट कटजी वई अरे शाह साहब फरमाए तो पखन पोखी पोख पर पाण हुआ परदेसी लगी अहड़ी हीर जो पखी पकल पोख छडे हल्या वया के तो पोड़ो थियो न सिज झूनी थी न जमीन बनिय ते खणी बिजो हारी दड़ हारी भी हल्या वया वडा वडा नवाब मीर पीर जिन जी ज़ियारत ला मानो सिकंदा अज कब्र काडे वियो असा जो साईं मुर्शिद अब्दुल करीम खुदा जो कसम अज दुनिया में ना है खुदा जो कसम अल्लाह जो नेक साले बानो हो अज उन जी कब्र ते रहमत जी बरसात वसंदी होंदी छो त बच्चा पोयो नेक साले छडे नबी से फरमाइन था औलाद साले जे जी आवा गणती न वो गणती न करे फिक्र न करे औलाद तवा साजी के अल्लाह से साले करे नेक करे आलिम हाफिज करे एकड़े तू मरी कब्र में पहुंचे है कुरान पे पढ़ दई कब्र ते रहमत की बरसात पे वसंदई बाकी अचे तो कोई बुजुर्ग अल्लाह जो बानो वली के कब्रिस्तान तो गुजरियो कब्र जे कब्रिस्तान में पहुंचो एकड़ी कब्र में कुरान जो आवाज बुधण में अचेस पियो वो बुजुर्ग कब्र वारे जे मथो भी करे पुछा तो करे अल्लाह से कडी कडी ये वाकया दिखारींदो आ तो असा के सुधारण कब्र वारे सा गालाई ओ कब्र वारा कब्र में कुरान तो पढ़े घरो अरसो थियो थी 1000 साल मुखे कब्र में गुजरी वियो आ घणा खत्म पढ़या थी अंदाजो ही ना है हजारे करोड़े खत्म पढ़या तम पर टके जो फायदो नजर न थो अचे ओ जी रात भागन वारो आ नसीबन वारो आ जो वधीक न मुखे हिकड़ी सुभान अल्लाह जो सवाब दे जेके मा कुरान जा खत्म पढ़या तुझे नाले थो क्या के मा कुरान जा खत्म पढ़यान तुझे नाले तो क्या मालूम तो त मरण का पो केडी भी इबादत करे कहीं कम जी ना है जे हाने जीरो आ न हाने नेकियूं कंदे ये तुझे कम जो
हाणे गुनाहन जी माफ़ी वठो ओच तो मौत थो अचे हाणे 15 शाबान जी रात भी अचण वारी थी एडी भलारी रात थी मुझे दिलबर नबी फरमाए इन रात रब से आसमान दुनिया ते लही ऐलान कंदो आहे गुनाहगार मुखो माफ़ी वठे तो गुनाह जी माफ़ी ॾियांस आहे को बेरोजगार मुखे सॾे तो रोजगार ॾियांस आहे बे औलाद मुखे सॾे औलाद ॾेई छॾियांस आहे दर दर ते भटकंदो थो वते मानी जे भेजला मुखे सॾे त मां गनी करे छॾियां पर इन रात ते नंढड़ा बार त बार पर वड्डा भी बार थी वेंदा आहिनि पोइ ठकाव हलाईंदा मुबतियूं अले छा एडो कुरान तो फरमाए इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख्वान शयातीन कुरान तो फरमाए फजूल खर्च करने वाला शैतान जा भाइर हाने तवा जी मर्जी शैतान सा भाइरी रखो या रब रहमान सा यारी रखो अज वायदो को त रब रहमान जे हुक्म मुताबिक जिंदगी गुजारींदा से या रात फटाकन जी ना है ठकाउन जी ना है या रात तो के पंजी किस्मत जे सवारण जी रात आ इन रात तो असा जी जिंदगी जा फैसला थींदा आइन एक केतरी जिंदगी में इनके दुख मिलंदा तकलीफो मिलंदियूं फिलाने डी ते मरंदो हालांकि मौलन जी लिस्ट में नालो लिखजी वियो आ पो अञा भी हेठ रब्बा तो दींदो वते कुछ सियाणो थी इन रात जी इबादत कर पंजे रब के परचाए वडी कीमती रात वाक़ियो तो अचे हजरत ईसा अलैहि सलाम ये रस्ते सा वने पियो हलंदे हलंदे एकड़े पहाड़ ते नजर पेजी वियस पहाड़ डाडो सोनो हसीन पहाड़ हो इसी करे चवे तो रबनी पहाड़ जड़ो सोनो मा जिंदगी में दिठो ना है अल्लाह फरमाए तो ईसा नबी इन पहाड़ दे नजर त कर ये तकींदो रहो पहाड़ बद थी वियो अंदर जो दिसे जबल जे पेट जे अंदर बियो जबल आ रब तो फरमाए ईसा चाहे जे अञा भी सोनो आ अल्लाह तो फरमाए ईसा नबी ने निगाह कर दिसंदो रहो खबर तरी पी वो पहाड़ भी बद थियो अंदर जो दिसे त जबल जे पेट जे अंदर इंसान वेठो आ पर रब जे जिक्र में मसरूफ एकड़ो डाड़ी जो पासो अच्छो तस बियो कारो हजरत ईसा अलैहि सलाम फरमाए तो मां उन का पूछा कि अल्लाह जा बाना घणो वर्षो पत्थर में थो थी ते 400 साल गुजरी विया आहिनि घणा साल ते 400 साल छा खाइंदो आ छा पियंदो आ ई ताजो अंगूर जो गोशो खणी ॾेखारे मुंहिंजो रब रोज मूंखे खाराईंदो ताजो अंगूर खाराईंदो आ जड़ी खुशहाल वारन को पुछा कर छा खादो थी चवंदो हर शइ दुनिया जी खादी छेलन जा गोश्त तो खादा बकरियूं तो खादियूं मिहूं रिढूं तो खादियूं जमुन जा गोश्त तो खादा सब्जिन जा नाला वठा भी तुंहिंजो दिमाग हैरान थी वेंदो हर शइ तो खादी मावा गोश्त बाकरा मुर्गिन जूं टंगूं भी तो रड़की वई पोइ भी पुछा करे पोइ भी शुक्र ना है करोड़पति आ न अगे गरीब मानू भी चोंदा शुक्र अल्लाह जो वडो एहसान हाने करोड़पति आ भी न पुछ सभा दे हवाल तो सन बड़ी गुजारो शुक्र हलियो विंदो दरपदर थी विंदे शुक्र कंदे रब वधाइंदो ईसा अलैहि सलाम ॾिसियो न बुजुर्ग के हिकदम सज्जे में किरी पियो रोण पियो चे अल्लाह इनी का वधीक आबिद ऐं ज़ाहिद मुत्तकी केर होंदो के 400 साल पत्थर में रही तो रब जो शुक्र अदा अल्लाह तो फरमाई ईसा नबी एकड़ो आखिरी नबी मोहम्मद करीम जो अचण वारो आ जंहिंजे सदके जहान जोड़ियो थम उन पाक मोहम्मद अरबी जी उम्मत के एकड़ी रात ॾींदुमि जेका 15 शाबान जी रात हूंदी उन नबी जो उम्मती नी रात जो जागी सिर्फ बरकातूं पढ़े इन जो 400 साल जो निकियो हिकड़े पासे बिन रकातन वारे जी इबादत बीनी जे टीणी ते चौणी मार बि लिखराए छड़ी महबूब नबी जे करे रब तो असा जा भाग भला करे छड़िया करे मजदूरी थोड़ी पर अगन के भी मारे वने मदीने जो मीर थई सहणन जो सरदार थई आमिना जो लाल थई यतीमन जो गमख्वार थी जो तो असा के नबी मिलियो आ खुदा जो कसम इयो महबूब नबी तो सब का शान में मान में मर्तबे में मकाम में तो मथे आ आहे मथे या न गालायो तो सही तरे के बुजुर्ग छातियो जे तो कायनात कया कठे तभी मोजो मोहम्मद मथे मथे ढरिया लगे तो ताजी बैटरी लो थी कायनात कया कठे तभी मोजो मोहम्मद मथे मथे के तो हिरस जी पवन हुरा परियूं छड़ो नेण खणी तके तभी मोजो मोहम्मद मथे मथे
खुदा जो कसम असांजो नबी वडे शान वारो जे नबी के तू मान मञो त छा थी पियो जे नबी के वणन सुञातो जे दिलबर मोहम्मद अरबी के झंग जे बलाउन सुञातो ओ तड़ी खुशहाल वारा जे पाक मोहम्मद अरबी नबियन जे नबी के झंग जे जानवर सुञातो हा पर जे तू मान सुञातो त छा थी पियो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में एक दफे अबू जहल आयो नबी सही के चवे तो ओ मोहम्मद करीम मां तो ते कलमो पढ़ा पर एकड़ो सवाल आ जे पूरो कंदे त कलमो पढ़ंदो मां नबी से फरमाए केड़ो सवाल आ जे तमा पंजे कहीं भी साहबी के झंग दे मोकलियो तमा जे सलामन ते कोई भी जंगली जानवर अचे मां तो मोहम्मद ते कलमो पढ़ी मुसलमान नबी से चुस अबू जहल तू जिद्दियां न पढ़ंदे जे वायदो तो जे झंग जो जानवर अचे कलमो पढ़ंदो सोने नबी फरमाए अली चओ न सुभान अल्लाह दुनिया तो के भुलाईंदी आहे देवबंदी वहाबी अली के न मञीदा आहिनि जेको अली के न मञो त लख लानतू हुजन जो अली असा जो इमाम आ ये अली जला मदीने जे मीर फरमाए अली तू अल्लाह जो शेर ओ सोनो अली आयो से मुजा हुक्म क्यों सजन फरमाए अली जल्दी कर झंग में वन मां मोहम्मद अरबी जो पैगाम खणी वन जेको भी झंग जो जानवर मिलई उनके जो हुजूर से तो के घुरायो आ अचे उन जी मर्जी ना चे उन जी मर्जी तू सलाम दई मोटी अचा चवेस त हुजूर तो के घुराए थो सोनो अली अग में झंग में न वियो घर वनी तलवार कुल्हन ते रखी साहबा चुस अली तू त कासिर बणजी तो वनी पैगाम खणी तो वनी तलवार छो खई मुझो सोनो अली फरमाए तो इनी जे करे तलवार खई थम थी सके तो झंग जो जानवर आ मत हुजूर जे फैसले के ठुकराए छडे मां अली पोन के झंग में दिसी न सकदम सीसी धड़को धार करे पो मोटंदम वाह अली तो तुझे नाले ता सदके वणा चो न सुभान सोनो अली जीअं जो झंग में वियो त झंग जो सरदार शींह सुतो पियो हो ता असां जड़ो हुजे न गिदड़ ॾिसों की हाली भॼी वेंदा त चए बाहि ॾिस बाबा खाए चो मुवहिद कंहिंखो ड्रिजंदो नाहे मुवहिद कंहिंखो ड्रिजंदो नाहे मुशरिक पो झंडो हुजे कंडो हुजे वॾो वण हुजे को थुलो मां जड़ो मुला हुजे भी किरी पवंदो साईं 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 ऐं खुदा जो कसम थो खणी चवां क़ुरान जेको रब खां न ड्रिजंदो आ पो कख कन पन खो बि ड्रिजंदो आ जेको रब खां ड्रिजंदो आ जो कंहिंखो बि ॻाल्हायो मुशरिक केड़ा हिकड़े अमरा कई ॾे असांजे इलाके ॾे चोरी जे बाबा क़ुरान मथे ते रखो मन जे क़ुरान जो अॻ में ज़ियारत करायो ही जो ॾेखारियो चे हेड़ा 20 हुजन समझो था के न एकड़ो डाहो माण्हू हो उन पटे सुको कख खणी मथे ते रखे ज़बा जे न मञींदे हिन वांगुर सड़ी वेंदे चे बाबा तौबा है या बकरी मां खई इनन जा अकीदा ये काडे वणो असा चो तौहीद परस्त हूं असा के मुर्शिद भी तौहीद वारा मिलिया हैं चो न सुभान अल्लाह वो मां छो न चवा तौहीद की अमानत सीनों में है हमारे आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा ये ड्रिजण वारा नथी है जमियत जा शेर जो हर कंहिं जे साम्हूं अरडा शेर जा पुट थई खुदा जो कसम जे जान जान जी बाजी लगाए ॾिनी अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो जो बच्चा भी उन जा अरडा हिन चओ न सुभान अल्लाह पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो है मुवहिदन जी जमात देवबंदी जी जमात दुनिया कावड़ी बैठी आ देवबंदन मुल्क विञायो आ इन देवबंदन तो जे दीन जी चौकीदारी भी कई आ त तो जे सिंध जी धरती जी चौकीदारी भी ॾिनी आ बहरहाल मां एडे नथो वञा तवज्जो को सोनो अली जीअं जो झंग में वियो झंग जो सरदार शींह सुतो पियो हो शींह जे वनी तकड़ में वनी करे जंग में पकड़ेस ही जंग के पकड़े करे ही घुमाए 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 5 मिनटन को हेठ पो सटेस शींह जो दिमाग कम छडे वियो तोखे को भाकुर पाए 5 मिनट घुमायो छले तोखे पतो न पवंदो अले किथे छले वियो आ अले हे रस्तो आ अले हे रस्तो आ दिमाग जसी ते जाए ते अचे शींह के उछले त शींह पे सोचे मां त झंग जो सरदार पर मुखो अञा को बियो सरदार जे मुखे बेहाल करे उछले छडियो आ थोड़ी देर का पो जडे दिमाग पंजी जाए ते आयो ये सोहणे अली जे चेहरे ते नजर पेजी वस तो न जी इंसान ते अखी न पे बुडे ये चंपा सदा करे हकल करे
सोने अली दे हमले जी तैयारी कई मुझे पाक अली मुर्तजा शेर खुदा बनी तलवार म्यान मा कडी हकल दई जो अला अंत असदुल बर्री व अना असदुल्लाह ओ झंग जाशी तो के झंग जी सरदारी ते नाजा मुखे मदीने वारे मोहम्मद जी गुलामी ते नाजा तुझो मूसा मुकाबलो न थींदो तू झंग जो शेर आ त अल्लाह जो शेर अचे तो शीह जी जान में कपकपी पैजी वई डकड़ी पैजी वई अखिन मा लुड़क जारी थी विया सोने अली इशारो करे तो शीह मां तोखे मारण ना आयो आ मां तोखे कत्ल करण ना आयो आ मां तो तोडे मिठे मोहम्मद करीम जा सलाम खणी आयो आ मुझे दिल पर नबी तोखे घुरायो आ अचे तुजी मर्जी ना अचे तुजी मर्जी मां हेठ वञा अली अगियो शीह पोयो पुछ लटकाइंदो सोने अली जे पोयो अबू जहल जी नजर पे त अबू जहल जा वाई सरी फिरी विया नबी संगे चे मान मनी तुम सैयन फरमाए छो जैसे शीह पान ना आयो अली जे हथ में तलवार हुई मौत जे भव कोट जी आयो नबी से फरमायो ओ अबू जहल चरिया सियाणो थी कुछ सियाणो थी अली अगियो शीह पोयो आ झंग जो जानवर हो के झंग में लिखी वनिया के बिरड में हलियो वने हा से मान मनी तुम हो सोना तो जे शान ता सदके वना नबी संजी दिल कोरे पई जकर हे भी कलमो पढ़ी मासा जन्नत हले चो न सुभान अल्लाह असा जो नबी रहमतुल आलमीन नबी आ जे जला रब हे जहान खलके वो मोहम्मद मीर असा के सैयन फरमायो अबू जहल बियो को सवाल थी त कर जैसे कुर्बान वना बियो सवाल इयो आ तो मोहम्मद ते मा कलमो पढ़ा बुधाए अग में यो जे शीह तोखे सुनाणी त पो बस इयो पूरो कर कलमो पढ़ंदम नबी से शीह दे तकियो त शीह जे अखिन मा नीर पिया हलन ज़ारो ज़ार पियो रोए नबी से फरमाए शीह छो थो रोए जैसे किए न रोआ कल एकड़े नौजवान जी बकरी झंग में खुली आई मुखे भुख भी डाडी लगी मान के चीरे फाड़े खाई वरतो थम मां समझा तो अज वो तवा वट ताही आयो होंदो फरियादी आयो होंदो एकड़े इंसाफ छो त मान बचंदम संगन फरमाए ओ शीह माडे को फरियादी ना आयो आ ताही ना आयो आ नबी संगे चवे तो सही पर मुखे छो घुरायो थव संगन फरमाए शीह मां इनी जे करे घुरायो त माई एक बार मुखे सुञाणे तो कि न शीह जी अखिन मां गोड़ा वही विया रोई चवे तो अंत रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन सोना छोड़ो मान पर पूरे झंग जे जानवरन जो अकीदो आहे आखिरी नबी मोहम्मद करीम तुआ ये तू मान सुञातो त साथी पियो नबी के झंग जे जानवर शीह भी सुञातो पर अबू जहल हो जिद्दी सियाणा चौंदा आहिनि चंड्रो बार पींघे में पधरो सुमारे से सिधो तो सुमे अबू जहल को मुंड खोने भागो चंड्रो हो किस्मत में हिदायत न पाक नबी इमामुल अंबिया जो वे जो मायर रिश्तेदार हो त नबी जी दिल सड़े पे जेकर हे भी कलमो पढ़ी मासा जन्नत हले पंहिंजे के उए भी कोई न मनी एकड़ो बुजुर्ग हो अल्लाह जो वली दुनिया मनी दी हो पर पंहिंजा न मञन से गोठ वारा न मञन से तुझी खबर आ असा के पर घरवारी मुंढो न मञे या त ॾाढी सरकार चंगन भलन के न मञे बुजुर्ग विचारे अची करामत ते जोर ॾिनो ही मथे उडा में पियो उडा में जो पियो तेन जी घरवारी ॾिठो ते वञ बुजुर्ग ते हे मावारो त ठाड़ू हणंदो आहे उडाम दो थो चक्कर खाई लही घर आयो घरवारी जिस गाल बुधी थी जे बुजुर्ग मां ॾिठो अल्लाह जो वली मां ॾिठो ही उडा में पे जे अंधी सुञातो भी सही आ ना जे न सुञातो ना मथे हो जे इहो ही त मां होयो जे हां तडी त टेड़ो टेड़ो पियो टे अबू जहल भी हजारे वकड़ खाइंदो रहो बदकिस्मत रहजी वियो ओडो बिलाल हबश को आयो रंग जो कोढ़ो दुनिया चोंदी आ शक्ल जो सादो जुबान बातो बाती हुई वार घुंडीदार रहा पर मां खुदा जो कसम बिलाल जेड़ो सोहणो मां चवा तो दुनिया में को होयो ही कोन तो त या अख त दिखारियो जका अख मिठे मोहम्मद के दिसी या अख केडी न शान वारी वो बिलाल मिठे मोहम्मद जो दीवानो पाक नबी जो परवानो खुदा जो कसम दुख बर्दाश्त करने तकलीफों बर्दाश्त करने मदीने जे मीर जी खिदमत में आयो एडो शान मान मर्तबो रब मथे करे छड़ो जो मेराज वारी रात मुजो सोहणो हबीब मुजो दिलबर नबी जन्नत जो सैर पे करे त जुती
जुतिया जो खड़कर रब मिठे मोहम्मद के जन्नत में पे गुजराए। नबी से फरमाया जिब्रील केरा मुखम में जन्नत में घूमे तो रब मूसा वायदो क्यों तो ओ मोहम्मद करीम तो खोग में के जन्नत में ना आनी तुम। जिब्रील तो सोना ए दुनिया जो सरदार ना है, ए मीर ना है, ए पीर ना है, ए गवर्नर ए मैंने एमपी ना है, ए तवा जो गुलाम बिलाला जो को घूमे त मक्के जी धरती ते थो पर ने जुतिया जो खड़को मिठड़ो रब तो के अरशन ते बुधाए। अल्लाह नबी जे साहबा सा मोहब्बत नसीब करे, आमीन त चओ। मदीने जे मीर जे यारन सा भी इश्क नसीब करे, आमीन त चओ। पाक पैगंबर जे सोहरन सा सालन सा भी मोहब्बत नसीब करे। असा चो अबू बकर सिद्दीक जा भी परवाना हो, चईन यारन के भी मनीदा हो, जो पंजतन के भी अल्लाह जे वलियन के भी मनीदा हूं, पर असा वली उन्हीं के मनीदा हूं जो को 5 मिनट कहले लड़ी अचे रब सा राब्तो करायूं वनी। वली असा उन्हीं के न मनीदा हूं जो को 5 मिनट या 10 मिनट या कलाक के लड़ी अचे रब को राब्तो तोड़ाए गैर सा राब्तो करायूं वनी ते वली ना है। अल्लाह है अल्लाह जे रसूल के दीन जो दुश्मना। वली जे सीने में कुरान जुबान ते मदीने वाले मोहम्मद जो फरमान होंदो आ। चओ न सुभान अल्लाह। दुनिया वारो ये वाहिद जमात जमीयत उलमा इस्लाम आ जेका सब के मनी तो इंशाअल्लाह असा जो भी इन जमात सा साथ आ। हक जी जमात जमीयत उलमा इस्लाम में जोधा जवान दिसना थो तो देवबंद में बी जमात वारा झलीदा थव तन इलाज था कन बाबा एडे न वंजो एडे न वंजो एडे न वंजो बेंदे भली वनो पर हिनन दे न वनो है। नबी के भी न मनीदा है, वलियन के भी न मनीदा है, नबी जे बच्चन के न मनीदा है। उनन के पक्का जे दे व्या त पो यारन जा पेरन जा पीटा भी नजर नहीं दा साडे मोटी नहीं। ये खोले दिखारींदन कुरान असा वट बैत कसीदा दोहिड़ा बंद कोनन कुरान हुंदो या मिठे मोहम्मद जो फरमान हुंदो तो असा जो इन सा जो प्यार ओ मा छो न चवा दिल बर थियो बंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई। सुभान अल्लाह ढरिया दिल बर दियो बंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई। शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई। मां अल्लाह जो कसम खड़ी तो चवां जे जो बंदी न हुजन आ तवां कब्रन जो मिट्टियों चटे खाई वञो। काफी साल पुरानी गाल आ। मां हैदराबाद मो रेल ते चढ़ियो टंडरो आदम में रेल बीठी एकड़ी कुराड़ी पौड़ी गंड मथे ते खेलो जैसे गीले 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 मसची रेल जे गाडे वट बुगी वट पहुती। मुखे चे मोला है मेहरबानी कर गंडड़ी त मथे रखाए। मां भी वडी सूरन सा मथे रखम रखण का पुछा के मां से डाडी हिन में छा है। मुखे चे मौली साहब भिटाई जी मिठाई आ मिठाई आ। मां च भला दे डाडी माखे दी खारा हिया जो खोले ते हेडा फोड़ा मां जो डाडी है त भीतर है जे मुला ने भागा वहाबिया जो को भीतर के मिठाई करे खाए वने हे सही असा जो आ जो को भीतर जी सुजान करे। ओ यो वहाबिया याद रखो अल्हम्दुलिल्लाह असा देवबंद चौथी न के सुजाने वरतो अल्हम्दुलिल्लाह के तो दिल बर देवबंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई। शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई। चथ बुधो बुधो कुरान हदीस जोर जी मेंदी नाहे जबरदस्ती ना है बुधो तो सही ना के तो बुधो बुधो कुरान हदीस जोर जी मेंदी नाहे। हक ऐं ना हक पधरो थींदो कुरान बुधण साहे। रहमत जो तो मींह वसे है रहमत जो तो मींह वसे ही वंड विरहाइणो आया थई। दिल बर जो बंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई। शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया। वरी चोंदे से न वलियन को झलींदा आहिनि पीरन को कसम तो अल्लाह जो असां झलियो आ नथा ॻाल्हायो के तो कोन झलन था पीरन खां पर रीत शरैया हलणी। कोन झलन था पीरन खां पर रीत शरैया हलणी।
बख्श पढ़ी कुरान तिनखे ओ अदा बख्श पढ़ी कुरान तिनखे ध्यान शिकायण आया थई दिल पर जो बंद आलिम अज कुरान बुधायण आया थई हक जी जमात जमियत उलमा इस्लाम थई जो कायद मौलाना फजल रहमान थई जो अज भी शीह वांगुर कजे थो जो अल्हम्दुलिल्लाह जो कजंदो रहंदो असा जो भी न मौलाना सा साथ ॾिठो त असांजी जमियत उलमा इस्लाम जे जोधन जवानन आलमन सगोरे एमएलए एमपीएन करे खणी विया हा वाह मौलाना तुंहिंजी दिलेरी तुंहिंजी बहादुरी तुंहिंजी जुर्रत खे सलाम आ चओ न सुभान अल्लाह 35 मिनटन में पूरो मुल्क पाकिस्तान जाम करे छॾियऊं बस मुझो भी वाइज पूरो आ अल्लाह से अमल जी तौफीक अता फरमाए आमीन तो चो न अल्लाह से दीन सा मोहब्बत नसीब करे वणन में तो बिजली हले थी या वरी काडो आई बिजली या हथ जी करामत आ छा हां वाह 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 या हण बा वण पे बरे मां दुआ थो कयां त अल्लाह सही हक जे आलमन जो साथ ॾियण जी असांखे रब तौफीक अता फरमाए आमीन त चओ न जमियत जे जोधन आलमन सां साथ ॾियो 35 मिनटन में पूरो मुल्क पाकिस्तान जाम थियो सब पिया ॾकनि इलाज पिया करनि साईं बस जिंद छॾियो रोड खोलियो सब कारकुन तव्हांखे मोटाए था ॾियूं मौलाना उन्हनि खे अल्टीमेटम ॾिनो त सुबुह जो 9 बजे ताईं मूंखे पंहिंजा साथी खपनि पर रात जो 4 बजे छॾे विया सुभान अल्लाह हाओ मौलाना तुझी जरूरत है बहादुरी के सलाम ब्या करप्ट लिखंदा वतन पर मौलाना अल्हम्दुलिल्लाह जो का करप्शन न कया सुभान अल्लाह असा के कायद रब एड़ो दिनो अल्लाह ताला को दुआ है त अल्लाह एड़न कायदन सा असा के जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए आमीन पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो हबीब किबरिया ते कलमे पढ़ण वारो उन सोहणे नबी सा मोहब्बत करण वारो हकीकी आलमन सा मोहब्बत क्यों हक जे वारसन सा ताल्लुक रखो हक जी जमात जमियत उलमा इस्लाम जो साथ निभायो अखिन बूटन का पो खुदा जो कसम इंशाअल्लाह मजा ही मजा हुंदव इंशाअल्लाह बाकी हिन बेईमान मो तो चंगा भला फांसी आइन ये ना सही हर शय महंगी अटो महंगो गेह महंगो मिर्च महंगो पेट्रोल महंगो जाडे जो अंत महंगाई महंगाई हे पे मुल्क के मैं रियासत मदीना बना दूंगा मां तव्हां खां पुछा तो क्या मुल्क में रियासत मदीना वारो कानून थी वियो आहे न नथा ॻाल्हायो हे बेईमान त मस्जिदूं मदरसा पियो ड्राहे पर अल्हम्दुलिल्लाह असां देवबंदन चूड़ियूं पातियूं न आहिनि हे मुजाहिदन जी जमात आ जो मस्जिदूं भी रहंदियूं मदरसा भी रहंदा इन्हनि जी ख़िदमत करण वारा भी रहंदा इंशाअल्लाह जेके चओ इहे रहनि उहे हथ मथे खणी ऐलान कनि इंशाअल्लाह रहनि या न रहनि इंशाअल्लाह हे हक जी जमात सां असांजो साथ आहे इंशाअल्लाह कुरान वारनि सां ताल्लुक आहे ओडी परे नाहिन धरती ते कुरान जो कानून नाफ़िज़ थींदो इंशाअल्लाह इस्लाम जो कानून ईंदो बाकी असा कुर्सी जा शौकीन ना आहियूं रब रोज़ानो असा के इन कुरान जी बरकत जे करे नयन नयन कुर्सिन ते विहारींदो आहे असा चऊं था भली हे वेठा होजन कुर्सिन जा आशिक वेठा होजन पर निज़ाम मोहम्मद मुस्तफ़ा वारो हलाइन सुभान अल्लाह ताके या गाल वणे थी न बिजली हलंदी या बस कया अले काथों खण विया लगे तो ये लालू रांक विया हुंदा मुझा दोस्तो ऐं मुझा प्यारा भाइरो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो मिठड़े नबी सा मोहब्बत क्यों नबी जे सच्चे दीन सा प्यार क्यों सच्चन हक जे आलमन सा कुल्लो कुल्लो ॾेई जिंदगी गुजारियो सफ़ा जे नथो मिले त मुझी गाड़ी मो तेल कढी वठन हाँ वाह कंहिंजी स्कूटर होंदी अजीज दोस्तो ऐं मुझा प्यारा भाइरो अल्हम्दुलिल्लाह तव्हां जी मोहब्बत तव्हां जो इखलास वठी आयो आहे मां दुआ घुरां तो त क़यामत ते अल्लाह ताला ये मोहब्बत इखलास नसीब करे आमीन त चओ आमीन बस साईं अब्दुल हफीज़ जन के वठी अचो तो वे दुआ भी घुराइन मुझो ख्याल आहे तेल भी अलाए कहिड़े टाइम अचे साईं के वठी अचो हा न
ठीक है जमात नमाज भी पढ़ंदी जेसते तेल अचे तेल थोड़ो परे खां विया आहिनि मानी भी खाईंदो माशा अल्लाह अल्लाह से अमल की तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।